डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल अजहर वकास की सदारत हेठि सिक्योरिटी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। कॉन्फ्रेंस में आईजी सिंध, ज्वाइंट डीजी आईबी, डीआईजीज़, स्पेशल ब्रांच, सीटीडी ऐं ॿियनि इदारनि जे ऑफिसरनि शिरकत कई। सिंध जे कचे वारे इलाइक़नि में धाड़ेलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन ऐं कराची में स्ट्रीट क्राइम के हवाले से ख़यालनि की ॾे वठि कई वई। तर्जमान रेंजर्स मूजिब कॉन्फ्रेंस में कराची शहर में अमन अमान की मजमूई सूरतहाल भी ते गौर विचार किया वियो। परॾेहिनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं ईद उल अज़हा के हवाले से भी सिक्योरिटी इंतजामनि ते ख़यालनि की ॾे वठि कई वई। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, डीजी रेंजर्स मेजर अजहर वकास की जेरे सदारत हेठ सिक्योरिटी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई है। कॉन्फ्रेंस में आईजी सिंध, ज्वाइंट डीजी ऐं डीआईजी, स्पेशल ब्रांच तोड़े सीटीडी के ऑफिसरनि शिरकत कई है। इजलास में जेको आहे कच्चे वारे इलाइक़े में धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन ऐं कराची में स्ट्रीट क्राइम के हवाले से ॾे वठि थी आहे। डीजी रेंजर्स मूजिब कॉन्फ्रेंस में कराची शहर में अमन अमान की मजमूई सूरत हाल ते गौर विचार किया है। परॾेहिनि जे तहफ़्फ़ुज़ ऐं ईद उल अज़हा के हवाले से भी सिक्योरिटी इंतजामनि ते ॾे वठि थी आहे। जी ठीक है, मुझी मेहरबानी आमिर अपडेट करण लाइ।